अस्सलाम वालेकुम। पहिरें पार्ट में मां इहो ॿुधायो हुयो त पंहिंजे जज़्बे जी पहचान कीअं कजे। अगरि तव्हां उहो वीडियो न ॾिठो आहे त पहिरियां उहो वीडियो ॾिसो, पोइ तव्हांखे हीउ वीडियो अञा वधीक सम्झ में ईंदो। पहिरें पार्ट में मां इहो ॿुधायो हुयो त हिन दुनिया में इंसान कामयाब उहे थिया आहिनि जंहिं पंहिंजे अंदर में मौजूद शौक़ जज़्बे जी पहचान कई ऐं पंहिंजे शौक़ वारे कम खे ई पंहिंजो ज़रिया माश बणायो, मतिलबु त पेशे वारो कमु बणायो। जॾहिं जज़्बे जी पहचान थी वञे, मसलन त मुंहिंजे अंदरि क्रिकेट जो शौक़ु आहे, सिंगर थियण जो शौक़ु आहे, एक्स्ट्रा कहिड़ो बि, उन खां पोइ माण्हू आम ज़िंदगीअ में ई तंगदस्तीअ जो शिकार हुजे त पोइ छा करे। इहो ई उहो वक़्तु आहे जिते केतिरा ई माण्हू पंहिंजा गोॾा खोड़े छॾींदा आहिनि ऐं पंहिंजे जज़्बे ऐं पंहिंजे ख्वाब खे दफ़न करे छॾींदा आहिनि। मसलन हिकु माण्हू पाण खे सञातो त हुनजे अंदरि क्रिकेट जो जज़्बो आहे ऐं उनखे क़ौमी खिलाड़ी थियण में साल या 2 साल लॻंदा, त तेसीं ताईं उहो पंहिंजो गुज़र सफ़र कीअं करे, कन्वेंस समेत पंहिंजूं ॿियूं ज़रूरतूं पूरियूं कीअं करे। दोस्तो, पहिरीं वीडियो में मां तव्हांखे ॾसियो हुयो त मां नेक्स्ट वीडियो में इंडिया जे हिकु एक्टर जी कामयाब कहानी तव्हां सां शेयर कंदुमि जेको अहिड़ी सूरत हाल मां गुज़रियो हुजे। हिन मारूफ़ अदाकार रजनीकांत खे त हर नंढो वॾो सुञाणे, पर हिन जी पंहिंजी असुल कहानी मां केतिरा ई माण्हू वाक़िफ़ु न आहिनि। जॾहिं हिन खे अदाकारीअ जो शौक़ु थियो ऐं त हिन इहो ख़्वाबु ॾिठो त मां हिकु ॾींहुं इंडिया जे मशहूरु अदाकारनि मां थींदुमि, त ठीकु उन वक़्तु रजनीकांत पंहिंजी ज़िंदगीअ जे मसाइलनि में एतिरो ॿुॾल हो जो ॾिहाड़ी कमाईंदो त खाईंदो। हाणे तव्हांखे ख़बर आहे त फिल्मी दुनिया में जॾहिं को नओं माण्हू एंटर थींदो आहे त उनखे उथंदे ई एतिरा पैसा न आहिनि मिलंदा, बल्कि उल्टो केतिरनि ई जॻहियुनि ते भरिणा पवंदा आहिनि। हीउ उन टाइम कूली हुयो ऐं कज़ा क़िस्म जी ग्राहकनि सां वेठो फिल्मी डायलॉग हणंदो, पर कूलीअ जे कम में हिन खे एतिरा पैसा न पिया बचनि, इन करे हिन उहो कमु बि छॾे ॾिनो। हिन पंहिंजी ज़िंदगीअ में तरह तरह जा कम कया, कूली बणियो, कारपेंटर बणियो, पर जॾहिं कूली हूंदो त बि माण्हुनि सां डायलॉग पियो हणंदो ऐं जॾहिं कारपेंटर बणियो उते बि इहे वेठो फिल्मी डायलॉग हणंदो। पोइ हिकु ॾींहुं हिन पंहिंजो पाण खे सुञातो त मुंहिंजे अंदर में एक्टिंग जो जज़्बो आहे, त मां हिकु अदाकार आहियां। पर हिन खे कोई सपोर्ट करण वारो न हो, न ई हिन जे घर वारा। हिन जे घर वारा बि चवनि पिया त एक्टिंग में जेके कामयाब थिया आहिनि उन्हनि जी लक हुई। घर वारा हिन खे चवनि पिया त तूं एक्टिंग जे चकरनि में न पव, तूं का नौकिरी वठि जंहिंमां हर महीने पैसा अचनि। एक्टिंग में जेके कामयाब थिया आहिनि ऐं जेके एक्टिंग मां लखें रुपया कमाइनि था उन्हनि जी लक हुई। ज़ाहिर आहे माउ पीउ इंसान खे उन रस्ते ते हलण जी सलाह ॾींदा आहिनि जंहिंमें उनखे तकलीफ़ न अचे। उन वक़्तु फ़िलहालु हिन पंहिंजे पीउ माउ जो चयो मञियो ऐं हीअ नौकिरी वठण जे कॾहिं लॻो, जो हिन जे घर जी आमदनी ऐं हिन जे घर जो हाल ऐं हिन जो मुआशी निज़ाम तमामु तंग हो। उन वक़्तु हिन जी काई बि आमदनी न हुई ऐं हिन जे घर जा हालात ॾींहुं ब ॾींहुं ख़राबु पिया थींदा वञनि ऐं हिन घर वारनि जो चयो मञियो ऐं नौकिरी वठण जे कढ लॻो। हिन खे बेंगलोर ट्रांसपोर्ट में नौकिरी मिली वई ऐं हुन में ई घणो मसरूफ़ रहणु लॻो ऐं कुझु वक़्तु उन नौकिरीअ खे वठी सीरियस थी वियो ऐं अदाकारीअ जे शौक़ खे कंहिं वक़्त ताईं दफ़न करे छॾियईं। पर इहो नौकिरीअ वारो कमु इन खे थकाए विझंदो हो, जो इहो इन जे शौक़ वारो न हुयो। ऐं उन नौकिरीअ में ई कुझु वक़्त खां पोइ इहे फिल्मी डायलॉग हणणु लॻो जंहिं ते ॿिया सभु एम्प्लॉई बि हिन खे दाद ॾींदा हुया। हिन वरी बि उते सोचियो त शायदि मां असुल में वाक़ई में हिकु अदाकार आहियां। पोइ ही ज़िंदगीअ जी लह ॿुॾ मां निकिरी आयो, जेका लह ॿुॾ इंसान जे अंदरि पंहिंजे मन में हलंदी आहे। पोइ ही मुतमइन थियो त मुंहिंजे अंदरि अदाकारीअ जो जज़्बो आहे, पर फ़िलहालु हीअ कमु ऐं हीअ नौकिरी बि दिलि लॻाए करणी आहे जो फ़िल वक़्तु इन मां ई पैसा था अचनि ऐं पंहिंजे ख़्वाब खे मरणु न आहे ॾियणो। कुझु वक़्त खां पोइ ही मामूली शोअनि में एक्टिंग करणु लॻो। इन दौरान हिन पंहिंजी इहा सूरत हाल पंहिंजे दोस्त राज बहादुर खे ॿुधाई। इन दोस्त हिन खे चयो त तूं पंहिंजे शौक़ वारो कमु कर। इन दोस्त हिन खे इहा सलाह ॾिनी त तूं मद्रास फिल्म इंस्टीट्यूट जॉइन कर ऐं इहो दोस्त पैसनि जे मामले में बि रजनीअ जी मदद कंदो रहियो ऐं इहो राज बहादुर अॼु बि हिन जो घाटो दोस्त आहे। दोस्त जी सलाह ते रजनीकांत मद्रास फिल्म इंस्टीट्यूट जॉइन कई। ईअं कॾहिं बि न हुयो
त हू बग़ैर प्रैक्टिस जे मद्रास फिल्म इंस्टीट्यूट जे इंटरव्यू में वियो। घर में मामूली शोअनि में हू हमेशह प्रैक्टिस कंदो रहियो, जंहिंमें हुनखे इंटरव्यू में काई बि झिझक महसूस न थी। इन मामूली शोअनि में ऐं मद्रास फिल्म इंस्टीट्यूट जॉइन करण खां पोइ रजनीकांत जे अंदर मौजूद जज़्बे खे बालाचंद्र ऑब्ज़र्व कयो ऐं हुनखे अॻिते खणी आयो। पोइ हुनखे मुख़्तलिफ़ फिल्मुनि में मुख़्तलिफ़ रोल मिलण लॻा। इन विच में हिनखे केतिरा ई दफ़ा हार जो मुंहुं ॾिसणो पियो, पर हिन मुकमल तौर ते हार न मञी ऐं मुसलसल पंहिंजो कमु कंदो रहियो। 1980 में रजनीकांत इंडिया जे सितारनि मां हिकु सितारो बणिजी वियो। हर माण्हू हिन जी परफॉर्मेंस जो दाद ॾींदो रहियो। 1990 ताईं ही टॉप लेवल जे अदाकारनि में अची वियो ऐं स्टार खां सुपर स्टार थी वियो। इन कहाणीअ मां असां इहो ई सिखियो त हिन दुनिया में जेको बि माण्हू कामयाबु थियो आहे उन पंहिंजे शौक़ वारो कमु कयो आहे। ॿियो इहो त ज़रूरी न आहे त हर माण्हू वटि राज बहादुर जहिड़ा दोस्त हुजनि जेके पैसनि जे मामले में हुनजी मदद कंदा रहनि। अगरि तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में अकेला आहियो त बि पंहिंजे पैशन खे फॉलो कयो। टियों इहो त कहिड़े बि हाल में हार न आहे मञणी, पंहिंजे पैशन खे फॉलो करिणो आहे। जेसीं तव्हांखे पंहिंजे शौक़ वारो कमु मिले, चाहे उहा तव्हांजे पसंदि जी नौकरी हुजे। हर माण्हूअ जो पंहिंजो अलॻि शौक़ु आहे, चाहे उहो सिंगर थियणु हुजे या चाहे उहो पंहिंजो बिज़नेस खोलणु हुजे या एक्टर थियणु, फुटबॉलर थियणु, क्रिकेटर थियणु, एक्स्ट्रा कहिड़ो बि हुजे। तेसीं ताईं मुहताजी खां बचण जे लाइ तव्हांखे उहो कमु बि करिणो पवंदो जेको कंदे तव्हां सुठो फील न कंदा हुजो, जेसीं ताईं तव्हां पंहिंजे असुलु पेशेवर कम ते पहुचो। इहो हिकु क़िस्म जो ज़िंदगीअ जो चैलेंज आहे। तव्हां बि पंहिंजे अंदरि ॾिसो त तव्हांजे अंदरि कहिड़ो शौक़ु आहे। तव्हां पंहिंजी सक्सेस स्टोरी ठाहियो जेका ईंदड़ नसुलनि लाइ मिसाल बणिजे।